नाज़रीन, तलहार में कायम थियल एहसास प्रोग्राम सेंटर बदनज़मी जे वर चढ़ी वियो आहे, जंहिं सबब औरतूं सख्त परेशान आहिनि। पेश आहे जमशेद अली मला जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं हिन वक्त तलहार शहर के एहसास प्रोग्राम सेंटर ते मौजूद आहियूं। हिते रक़म की वसूली के लिए आयल हर मुस्तक औरत का 500 का 1000 की कटौती थियण जो इंकशाफ थियो है। अचो तो इन हवाले से हिते जेके मुस्तक औरतूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं तो वधीक इन बारे में हिननि जो छा गरीबन वेचारन के कोता ॾियनि सॼो ॾींहुं बुखुनि मरिया वञनि, उन्हनि मरिया वञनि, सॼो ॾींहुं वेही वेही आंदा सुकिया वञनि। जेके पुलिस वारा आहिनि उहे बि वठियो खाइनि था। 10-12 ॾींहं थिया आहिनि जी हलण शुरू थिया आहिनि। असीं ग़रीब सॼो ॾींहुं सैयद माण्हू ॻोठनि मां 8 ॻोठनि मां खां असांखे रुपयो कोता 500 कटीन पिया। हाँ कटीन पिया, उन्हनि खे अंदरि वठियो 1000 कटीन पिया, माइन खे वठी वञनि। ग़रीब वेचारी पोड़ियूं बीमार पई आहिनि, उन्हनि खे अंदरि छॾ आया असां 2-3 ॾींहं हलिया आहियूं। अॼु मिलिया 500 रुपया कटिया अथनि, 11,500। हाँ 500 कटिया अथनि। थकी पिया, असांखे मिलनि कोन पैसा, रश करे वेठा न, असांखे ठेला ॾे रमन कर। गरीबन जा 500 कटिया अथनि। एॾी मज़दल में आया आहियूं। अच्छा जी इस्मा लोधी जेके रिश्वत वठनि पिया 5 रुपया बस अब अचो उन्हनि खे ॾीन पिया, असांखे नथा। असीं कार्ड अॼु 10 ॾींहं खणी रुलिया आहियूं, असांखे पैसा न ॾिना विया। जेके 500 1000 ॾियनि पिया उनखे पैसा उतां असांखे 100 माइन खां कार्ड वठी उनखे पैसा ॾिना वञा। असीं राजेश्वर खां आया आहियूं। घणा ॾींहं थी विया आहिनि? असांखे अॼु 10 ॾींहं। 500 रुपया कटिया अथनि। कंहिं कटिया आहिनि? ओ बदिन दिले जी ओ बदिन वारा वेठा आहिनि। कोसा आहियूं असीं। जी जी कोसा आहियूं त 500 कटिया पिया, पैसा ॾिना अथनि असांखे। के कटिया केन? ओ जे एटीएम ॾे पियो न भाई पैसा हितां। घणा 500 कटिया। हां सिधी ॻाल्हि आहे। 500 कटिया आहे। 500 कटिया आहे। हां के कटिया केन? ओ हू वेठो आहे। नी थिया नी त रुलंदा सगीर बचड़ा घर रुलन पिया। ऐं बुख उन में सब इते पिया टोसी कन पिया, जिन कन पिया मां जी रड़ो रड़ 500 कटीन पिया। ये छाजे करे कटीन पिया, उन्हनि खे पगार पियो मिले। कैमरामैन जफर अली चांडियो सां गॾु जमशेद अली मला, मेहरान टीवी न्यूज़, तलहार।